अजकल तो तुझो मिलण ही महांगो थी वियो आहे। घर जा चक्कर कटे कटे बेजार थी पियो आहियां। मिठल, अदी जे वाक़े खां पोइ बाबा मूं ते ऐं गूंज ते सख्ती करे छॾी आहे। जेकॾहिं साम्हूं नथी मिली सघी फोन ते त ॻाल्हाईंदी कर न। ठीकु आहे, हाणे तूं हल, मां तोसां राति जो फोन ते कचहरी कंदसि। अञा हींअर त आयो आहियां ऐं वरी हाणे चई थी त वञा। अम्मा ॾिसी वरितो त वॾो मसइलो थी वेंदो। पुफीअ खे मां पाणे मुंहुं ॾींदुसि। किथे आहे पुफी, ॿुधाए। न मिठल न, तूं वञ, बाबा रोके छॾियो आहे, कंहिंखे बि घर में पैर नथो पाइण ॾे। कल चाचा राणा खान ऐं गोराम घर आया हुआ, बाबा जी उन्हनि सां बि मुंहुं मारी थी पई। वञा थो वञा, तुंहिंजो साह न वञे, पर हा अॼु राति फोन ते जरूर कचहरी कजांइ। जेकॾहिं नंबर बंदि कई न त मां सुबुह सवेर अची घर पहुचंदो मैं। नंबर कान बंदि कंदसि, तूं हाणे वञी ता। पर यादि करे ॻाल्हाइजांइ। हा हा, यादि करे ॻाल्हाईंदी मैं। दुआ मां ॿीहर तुंहिंजो साथ ईअं न ॾींदमि ऐं तोखे सलाह थी ॾियां, मिठल सां मिलण ऐं फोन ते ॻाल्हाइण छॾे ॾे। मां अदी मूमल जीअं भॼी न वेंदसि जो तुंहिंजो साथ निकिरे। इन्ही ॻाल्हाइण में तोखे छा थो मिले? तुंहिंजी कावड़ बि मुंह मथां। कावड़ कोन थी क्या मुंहिंजी भेण, बाबा मूमल जो सदमो सूरन सां बर्दाश्त कयो आहे। माण्हुनि जे ताननि मेहणनि जे करे घर खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। हाणे जेकॾहिं असांजी थोरी बि बदनामी थी न त बाबा इहो सदमो कॾहिं बर्दाश्त कोन करे सघंदो। ऐं तूं इहो थी चाहीं असांजी नादानियुनि जे करे बाबा जो मौत थी वञे? मुंहिंजी भेण अलाही न कंदो त ईअं थिए। जेकॾहिं मुंहिंजे करे बाबा खे कुझु थियो न त मां पंहिंजे पाण खे मारे छॾींदसि। अकबर खाना सुभाणे असां वारी औताक ते गॾिजाणी आहे। पूरी बिरादरी अची पई। अदा साईं